इतवां सां अहम ख़बर शेयर करे आहियूं। ज़िले मलीर मां वॾे पैमाने ते रेती बजरी चोरी करण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर जनरल माइंस एंड मिनरल सिंध पुलिस खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो आहे। गडाप टाउन में वॾे पैमाने ते रेती बजरी जी चोरीअ जो कारोबार जारी आहे। माइंस एंड मिनरल पुलिस जी महदूद नफ़री आहे जेका पूरी सिंध ॾिसे पई। रेती बजरी चोरनि ख़िलाफ़ केतिरा ई ऑपरेशन कया पर जवाबदार फरार थी वेंदा आहिनि। रेती बजरी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई ज़िले पुलिस जी मदद खां बग़ैर मुमकिन नाहे। पुलिस रेती बजरी चोरनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे इन गैर क़ानूनी कारोबार खे बंदि कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मलीर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आसिफ जतोई। जी आसिफ, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तव्हां ॿुधायां त ज़िले मलीर मां वॾे पैमाने ते रेती ऐं बजरी जी चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे ऐं तव्हां ॿुधायां त डायरेक्टर जनरल माइनिज़ एंड मिनरल सिंध पुलिस खे हिकु ख़त लिखियो आहे ऐं जंहिंमें हिन जणायो आहे त गडाप टाउन में वॾे पैमाने ते रेती बजरी जो कासो चोरी जो कारोबार जारी आहे। हिन इहो बि जणायो आहे त मिनरल माइनिज़ वटि जो कासो पुलिस ऐं अमलो जो कासो तमामु घटि आहे ऐं सॼी सिंध खे जो कासो हू ॾिसनि था ऐं हिन पुलिस खे दरख़्वास्त कई आहे त जेसीं ताईं सिंध ख़ासि तौर ते मलीर ज़िले जी पूरी पुलिस जो कासो हुन जे हवाले न कई वेंदी त हिन ते जेको ज़ाब्तो न आंदो वेंदो। हिन चयो त असांखे सॼी सिंध खे ॾिसणो थो पए पियो ऐं असां वटि जेको अमलो तमामु घटि आहे जंहिंजे करे हिन जेको दरख़्वास्त कई आहे त अमले जो इज़ाफ़ो कयो वञे ऐं इन खां अलावा सिंध पुलिस ख़ासि तौर ते मलीर पुलिस सां तावन करे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी आसिफ अपडेट करण जे लाइ।